वेलकम बैक नाज़रीन। वाक़ई ख़बरनी पिया ख़ैरपुर मां पीपल्स पार्टी अॻवान जे बावजूद लाश अचण जो डीआईजी सख़्त नोटिस वरितो आहे। शागिर्द मुईज़ समक जे क़त्ल जे शक में ॿ ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि। शागिर्द मुईज़ समक जे तशद्दुद थियल लाश अंबनि जे बाग मां हथायो हो। अवां खे ख़बर ॾी पिया ख़ैरपुर मां पीपल्स पार्टी अॻवान जे बावजूद लाश अचण जो डीआईजी सख़्त नोटिस वरितो आहे। शागिर्द मुईज़ समक जे क़त्ल जे शक में ॿ ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि। अणॼातल हंधि मुंतक़िल कया विया। शागिर्द मुईज़ समक जो तशद्दुद थियल लाश अंबनि जे बाग मां हथायो हो। पीपल्स पार्टी अॻवान जे बावजूद लाश अचण जो डीआईजी सख़्त नोटिस वरितो आहे। शागिर्द मुईज़ समक जे क़त्ल जे शक में ॿ ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि। शागिर्द मुईज़ समक जो तशद्दुद थियल लाश अंबनि जे बाग मां हथायो हो। अवां खे आगाह कई पिया ख़ैरपुर मां पीपल्स पार्टी अॻवान जे बावजूद लाश अचण जो डीआईजी सख़्त नोटिस वरितो आहे। शागिर्द मुईज़ समक जे क़त्ल जे शक में ॿ ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि। शागिर्द मुईज़ समक जो तशद्दुद थियल लाश अंबनि जे बाग मां हथायो हो। पीपल्स पार्टी अॻवान जे बावजूद लाश अचण जो डीआईजी सख़्त नोटिस वरितो आहे। ख़ैरपुर मां वाक़िआ आगाह कई पिया पीपी अॻवान जे बावजूद लाश अचण जो डीआईजी सख़्त नोटिस वरितो आहे। शागिर्द मुईज़ समक जे क़त्ल जे शक में ॿ ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि। शागिर्द मुईज़ समक जो तशद्दुद थियल लाश अंबनि जे बाग मां हथायो हो। अपडेट कई पिया अवां खे ख़ैरपुर मां पीपल्स पार्टी अॻवान जे बावजूद लाश अचण जो डीआईजी सख़्त नोटिस वरितो आहे। क़त्ल जे शक में ॿ ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि। शागिर्द मुईज़ समक जो तशद्दुद थियल लाश अंबनि जे बाग मां हथायो हो।